अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अॼु पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं वरी रहिया आहियो मुंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त सभ खां पहिरियां मां दोस्त खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं पहुचे, अव्हां खे मिले बहितरीनु अपडेट। जी हाँ दोस्तो, मां हींअर मेहड़ ज़िलो दादू रांधाणा जे इलाइक़े में रहियल आहियां ऐं बाक़ी कुझु जेको आहे एक्टिविटीज़ जा कुझु ॾींहं ऐं ॾियारा कुझु बचिया आहिनि। इंशाअल्लाहुल अज़ीम इहो जीअं ई कमु ख़तमु थींदो, जीअं ई कमु क्लोज़ थींदो, अल्हम्दुलिल्लाह मालिक जी वॾी करम नवाज़ीअ सां असांजे पूरे हिकिड़े महीने जो जेको विज़िट हुयो, पूरे सिंध जो जेको असीं साकिरो, जी हाँ साकिरो खां केटी बंदर ई पूरो वेंदे कशमोर ताईं असां पूरो ई विज़िट करे चुका आहियूं। ऐं ईअं जेको सीड जे हवाले सां असांजी हिकु एक्टिविटीज़ हले पई जेको आहे ॿिज जी मशहूरी जे लाइ, ऐं उहो ॿिज आहे पंहिंजो विनर कप पाकिस्तान विनर जो ॿिज, बहितरीनु विनर जो ॿिज, उनजी एक्टिविटीज़ आहे। हिकु कंपनी आहे कैनज़ो वारनि जी। जी हाँ दोस्तो, कैनज़ो वारनि जी कंपनी जी असांजी जेका हीअ पूरो विज़िट असीं सिंध जो कयोसीं। जिथे जिथे राइस लॻे थी, जिथे जिथे मतिलबु सारीअ जो फसल थिए थो, उन इलाइक़नि में असीं सिंध जो ही विज़िट कयोसीं। तमामु किथे किथे मोहबती माण्हू मिलिया, किथे किथे मोहबत निछावर करण वारा माण्हू मिलिया, ऐं किथे किथे माण्हू परेशान बि मिलिया, परेशान हाल माण्हू मिलिया, गुरबत वारा माण्हू मिलिया, के ख़ुशहाल माण्हू बि मिलिया। इहा ई उमेद हो त असांजे सिंधूअ जो माण्हू ई कोन आयल आहे ऐं अञा ताईं जेको इन्हनि जी चांवरनि जी या सारी जी फसल जी एक्टिविटीज़ में पंहिंजो ॿिज खपाइण जे लाइ इहो जफ़ाकशी कयो पिया। त दोस्तो, असांजी हिकु इहा रोज़ी आहे, अलाह असांखे इहा रोज़ी ॾींदो आहे ऐं इन महीने में ऐं विज़िट करण जो हिकिड़ो बहानो बि मिली वेंदो आहे ऐं पूरे ऐं पंहिंजे सिंध जो, पंहिंजे सिंधी भाइरनि सां मुलाक़ातूं बि करे ईंदा आहियूं, पंहिंजी रूह जी ग़ज़ा खे ताज़ो करे ईंदा आहियूं। ऐं के दोस्त मां अॻ में खोड़ सारा वीडियोज़ रखिया हुया, दोस्त हुए त खोड़ कमेंट कंदा हुआ, दावतूं कंदा हुया, पर मां उन्हनि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो हलियुसि। जीअं असांजो ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु, मां पूरा 10 ॾींहं पंहिंजो ज़िले ठठे में रहियल हुयुसि, पोइ बि उन कॾहिं बि जेको आहे राब्तो न कयो, न को कमेंट कयो, ऐं मूं हुनखां नंबर बि घुरियो हुयो ऐं कमेंट में। ऐं हेॾां असांजो भाणे जो आहे, उहो वॾियूं ॻाल्हियूं करे पियो, मुंहिंजो भाणे जो असगर अली थेबो, त मामा हेॾां अचे मामा असगर अली थेबो जे कढण शहर ताईं वियासीं। ऐं पंहिंजो ॿियो इहो लवारी शरीफ़ ताईं, सॉरी लवारी शरीफ़ ते बि वियासीं, त उते बि जेको आहे मूं वीडियो रखियो ऐं उन कमेंट कोन कयो ऐं पंहिंजो नंबर कोन ॾिनो। काफ़ी दोस्त जेको आहे कोन मिलिया ऐं दिलि में इहा ई उमेदु हुई त उन्हनि दोस्तनि सां मुलाक़ातूं कंदासीं, दिलि विंदराईंदासीं, ख़ुशि थींदासीं ऐं मुलाक़ातूं ॾिसंदो कहिड़ा मुंहिंजा दोस्त आहिनि, नौजवान आहिनि या पोड़ा आहिनि या बुज़ुर्ग आहिनि या विचोला आहिनि या मूंखां एज में वॾा आहिनि, उन्हनि दोस्तनि सां मुलाक़ात करण जी इहा ई ख़्वाहिश हुई। छो त हुअं त कमेंट कंदा रहंदा आहियूं ऐं हींअर अगरि मुलाक़ातूं थी वञनि त अञा वधीक बहितर थी वञे हा। त इन जे लाइ मूं दोस्तनि खे बार बार इहे कमेंट कया पिए, पोइ बि उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी जो मूंखे कमेंट बि कंदा आहिनि, मूंखे लाइक बि कंदा आहिनि, मूंसां कचहरी बि कंदा आहिनि, इहा बि उन्हनि जी हिकिड़ी मोहबत आहे। ऐं हींअर लालू रैंक, मीरोज शाह ऐं दादूअ जे इलाइक़नि में ई करे आया आहियूं, लाड़काणो कयो आहे। हींअर आख़िरी जेको असांजो स्पेल आहे उहो आहे स्पेल ईअं खणी चइजे त पंहिंजो दादू ताईं आहे, जेको सुभाणे खां परीं ते इनशाला क्लोज़ थी वेंदो। इनशाला सुभाणे खां परीं ते क्लोज़ थी वेंदो, पोइ वरी ॻोठु वेंदासीं, पोइ पंहिंजे हिन ड्रामे खे बि गौर सां ॾिसंदासीं, छा थियो छा न थियो, छा थियण वारो आहे ऐं कहिड़ा ईंदा आहिनि। के पूरो ड्रामो ॾिठो ई न आहे, जेकॾहिं अव्हां दोस्तनि ते अपडेट कोन थो पहुचाए सघां, जेकॾहिं अव्हां दोस्तनि खां मुआज़रत कंदो हलंदुसि त दोस्तो
जॾहिं ॾिसंदुसि कोन त ईअं की अपडेट कीअं ॾियां। पोइ तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, जिन जिन दोस्तनि अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त उन्हनि खे प्लीज़ 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 इहे ई मां गुज़ारिश कंदुमि त जल्दी जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठे। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाए छॾे त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन उन्हनि दोस्तनि ताईं आसानीअ सां पहुची सघे। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। पंहिंजो पंहिंजो ख़्यालु रखंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पंजाबी, पश्तो, बरोकी ऐं जेको आहे पख्तून, उर्दू, पंजाबी जेके ॻाल्हाईंदड़ आहिनि सभु दोस्त ख़ुशि हुजनि। ऐं तमामु ॾाढी गर्मी आहे, काड़ो आहे, जे करे दोस्तनि खे टाइम बि कोन ॾेई सघिया आहियूं। पूरो यूट्यूब ते टाइम कोन ॾिनो आहे ऐं यूट्यूब मां टाइम वठणु चाहींदो आहे, जंहिंजे करे सॼो ॾींहुं थकावट जे करे को बि वीडियो न ॾेई सघिया आहियूं दोस्तनि खे। इन जे लाइ मां माज़रत कंदुसि दोस्तनि खां। वॾी महिरबानी दोस्तनि खे। हाणे अव्हांजो साथ रहियो त इनशाअल्लाह रोज़ ब रोज़ अव्हांखे वीडियोज़ बि ॾींदासीं। रोज़ रोज़ कंहिं न कंहिं ड्रामे जी अपडेट ॾींदासूं। ऐं जेको आहे हर हिकु जहिड़ा ड्रामे जे बारे में ॿुधायो त कॾहिं आनेर थिए थो, उनमें जॾहिं मुंहिंजो हीउ चहिरो अचे त उनमें अव्हां ज़रूरु कमेंट कंदा। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अॼु पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं वरी सराया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो। भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त सभ खां पहिरियां मां दोस्त खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं पहुचे, अव्हांखे मिले बहितरीनु अपडेट। जी हाँ दोस्तो, मां हींअर मेहड़ ज़िलो दादू रांधाणा जे इलाइक़े में रहियल आहियां ऐं बाक़ी कुझु जेको आहे एक्टिविटीज़ जा कुझु ॾींहं ऐं ॾियारा कुझु बचिया आहिनि। इंशाअल्लाह अज़ीम इहो जीअं ई कमु ख़तमु थींदो, जीअं ई कमु क्लोज़ थींदो, अल्हम्दुलिल्लाह मालिक जी बड़ी वॾी 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 करम नवाज़ीअ सां असांजे पूरे हिकिड़े महीने जो जेको विज़िट हुयो, पूरे सिंध जो जेको असीं साकिरो, जी हाँ साकिरो खां केटी बंदर ई पूरो वेंदे कशमोर ताईं असां पूरो ई विज़िट करे चुका आहियूं। ऐं ईअं जेको सीड जे हवाले सां असांजी हिकु एक्टिविटीज़ हले पई ऐं जेको आहे ॿिज जी मशहूरी जे लाइ, ऐं उहो ॿिज आहे पंहिंजो विनर पाकिस्तान विनर जो ॿिज, बहितरीनु विनर जो ॿिज। उनजी एक्टिविटीज़ आहे, हिकु कंपनी आहे कैनज़ो वारनि जी। जी हाँ दोस्तो, कैनज़ो वारनि जी कंपनी जी असांजी जेका हीअ पूरो विज़िट असीं सिंध जो कयोसीं। जिथे जिथे राइस लॻे थी, जिथे जिथे मतिलबु सारीअ जो फसल थिए थो, उन इलाइक़नि में असीं सिंध जो ही विज़िट कयोसीं। तमामु किथे किथे मोहबती माण्हू मिलिया, किथे किथे मोहबत निछावर करण वारा माण्हू मिलिया, ऐं किथे किथे माण्हू परेशान बि मिलिया, परेशान हाल माण्हू मिलिया, गुरबत वारा माण्हू मिलिया, के ख़ुशहाल माण्हू बि मिलिया। इहा ई उमेद हो त असांजे सिंधूअ जो माण्हू ई कोन आयल आहे ऐं अञा ताईं जेको इन्हनि जी चांवरनि जी या सारी जी फसल जी एक्टिविटीज़ में पंहिंजो ॿिज खपाइण जे लाइ इहो जफ़ाकशी कयो पिया। त दोस्तो असांजी हिकु इहा रोज़ी आहे, अलाह असांखे इहा रोज़ी ॾींदो आहे ऐं इन महीने में ऐं विज़िट करण जो हिकिड़ो बहानो बि मिली वेंदो आहे ऐं पूरे ऐं पंहिंजे सिंध जो पंहिंजे सिंधी भाइरनि सां मुलाक़ातूं बि करे ईंदा आहियूं, पंहिंजी रूह जी ग़ज़ा खे ताज़ो करे ईंदा आहियूं। ऐं के दोस्त मां अॻ में खोड़ सारा वीडियोज़ रखिया हुआ, दोस्त हुअं त खोड़ कमेंट कंदा हुआ, दावतूं कंदा हुआ, पर मां उन्हनि दोस्तनि खे इहे ई गुज़ारिश कंदो हलियुसि। जीअं असांजो ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु, मां पूरा 10 ॾींहं पंहिंजो ज़िले ठठे में रहियल हुयुसि, पोइ बि उन कॾहिं बि जेको आहे राब्तो न कयो, न को कमेंट कयो। ऐं मूं हुनखां नंबर बि घुरियो हुयो ऐं कमेंट में। ऐं हेॾां असांजो भाणेजो आहे, उहो वॾियूं ॻाल्हियूं करे पियो, मुंहिंजो भाणेजो असगर अली थेबो, त मामा हेॾां अचे मामा असगर अली थेबो जे कढण शहर ताईं वियासीं ऐं पंहिंजो
ॿियो इहो लवारी शरीफ़ ताईं, सॉरी लवारी शरीफ़ ते बि वियासीं त उते बि जेको आहे मूं वीडियो रखियो ऐं उन कमेंट कोन कयो ऐं पंहिंजो नंबर कोन ॾिनो। काफ़ी दोस्त जेको आहे कोन मिलिया ऐं दिलि में इहा ई उमेदु हुई त उन्हनि दोस्तनि सां मुलाक़ातूं कंदासीं, दिलि विंदराईंदासीं, ख़ुशि थींदासीं ऐं मुलाक़ातूं ॾिसंदो कहिड़ा मुंहिंजा दोस्त आहिनि, नौजवान आहिनि या पोड़ा आहिनि या बुज़ुर्ग आहिनि या विचोला आहिनि या मूंखां एज में वॾा आहिनि। उन्हनि दोस्तनि सां मुलाक़ात करण जी इहा ई ख़्वाहिश हुई, छो त हूअं त कमेंट कंदा रहंदा आहियूं ऐं हींअर अगरि मुलाक़ातूं थी वञनि त अञा वधीक बहितर थी वञे हा। त इन जे लाइ मूं दोस्तनि खे बार बार इहे कमेंट कया पिए, पोइ बि उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी जो मूंखे कमेंट बि कंदा आहिनि, मूंखे लाइक बि कंदा आहिनि, मूंसां कचहरी बि कंदा आहिनि, इहा बि उन्हनि जी हिकिड़ी मोहबत आहे। ऐं हींअर लालू रैंक मीरोज शाह ऐं दादूअर जे इलाइक़नि में ई करे आया आहियूं, लाड़काणो कयो आहे। हींअर आख़िरी जेको असांजो स्पेल आहे उहो आहे स्पेल ईअं खणी चइजे त पंहिंजो दादू ताईं आहे, जेको सुभाणे खां परीं ते इनशाला क्लोज़ थी वेंदो। इनशाला सुभाणे खां परीं ताईं क्लोज़ थी वेंदो, पोइ वरी ॻोठु वेंदासीं, पोइ पंहिंजे हिन ड्रामे खे बि गौर सां ॾिसंदासीं, छा थियो छा न थियो, छा थियण वारो आहे ऐं कहिड़ा ईंदा आहिनि। के पूरो ड्रामो ॾिठो ई न आहे ऐं जेकर अव्हां दोस्तनि ते अपडेट कोन थो पहुचाए सघां, जे करे अव्हां दोस्तनि खां मुआज़रत कंदो हलंदुसि त दोस्तो जॾहिं ॾिसंदुसि कोन त ईअं अव्हांखे अपडेट कीअं ॾियां। पोइ अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, जिन जिन दोस्तनि अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त उन्हनि खे प्लीज़ 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 इहे ई मां गुज़ारिश कंदुमि त जल्दी जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठे। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाए छॾे त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन उन्हनि दोस्तनि ताईं आसानीअ सां पहुची सघे। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। पंहिंजो पंहिंजो ख़्यालु रखंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पंजाबी, पश्तो, बरोकी ऐं जेको आहे पख्तून, उर्दू, पंजाबी जेके ॻाल्हाईंदड़ आहिनि सभु दोस्त ख़ुशि हुजनि। ऐं तमामु ॾाढी गर्मी आहे, काड़ो आहे, जे करे दोस्तनि खे टाइम बि कोन ॾेई सघिया आहियूं, पूरो यूट्यूब ते टाइम कोन ॾिनो आहे ऐं यूट्यूब टाइम वठणु चाहींदो आहे, जंहिंजे करे सॼो ॾींहुं थकावट जे करे को बि वीडियो न ॾेई सघिया आहियूं दोस्तनि खे। इन जे लाइ मां माज़रत कंदुसि दोस्तनि खां। वॾी महिरबानी दोस्तनि खे। हाणे अव्हांजो साथ रहियो त इनशाला रोज़ ब रोज़ अव्हांखे वीडियोज़ बि ॾींदासीं, रोज़ रोज़ कंहिं न कंहिं ड्रामे जी अपडेट ॾींदासूं ऐं जेको आहे हर हिकु जहिड़ा ड्रामे जे बारे में ॿुधायो त कॾहिं आनेर थिए थो, उनमें जॾहिं मुंहिंजो हीउ चहिरो अचे त उनमें अव्हां ज़रूरु कमेंट कंदा। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अलाह हाफ़िज़।